अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद में सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु हाज़िर आहियां आता राजड़। नाज़रीन, अॼोके ॾींहं ते मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि जिन ते असां डिस्कस कंदासीं पंहिंजे हिन प्रोग्राम में। सभिनी खां अहम इशू सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की कराची रजिस्ट्री में जेको कराची में बदअमनी के हवाले सां केस हली रहियो आहे, उन दौरान सुप्रीम कोर्ट कुछ अहम ऐं वक़्तायता हिकिड़ा डिसीजन कया आहिनि। उनमें सभिनी खां पहिरीं जेको अहम हो उहो सुप्रीम कोर्ट पारां सिंध जे रेवेन्यू खाते खे इहो हुकुम ॾिनो वियो आहे त ज़मीन जी मुंतकिली ज़मीनुनि जा जेके खाता आहिनि उहे मुंतकिल करण ते फौरी तौर ते पाबंदी लागू कई वञे। उन खां सवाइ हिकिड़ो ॿियो हुकुम आहे जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हेसि ताईं जेके बि ज़मीनुनि जा खाता मुंतकिल थिया आहिनि उन जा तफ़सील बि सुप्रीम कोर्ट तलब करे वरिता आहिनि। जॾहिं त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां कराचीअ में तकबंदियुनि बाबति हिकिड़ी रिपोर्ट बि सुप्रीम कोर्ट आॾो पेश कई वई आहे ऐं इन इशू ते असां ॻाल्हाईंदासीं। उन खां सवाइ अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद में जेको चीफ जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जी सरबराही में वोटर लिस्टुनि बाबति जेको केस हो उन जी समाअत कई आहे ऐं उन दौरान बि तमामु अहम जेके हिदायतूं आहिनि उहे सुप्रीम कोर्ट पारां जारी कयूं आहिनि। ख़ासि करे सुप्रीम कोर्ट पारां जेका इहा तजवीज़ ॾिनी वई आहे त कराचीअ में फ़ौज ऐं रेंजर्स जी मदद सां घर वञी वोटर लिस्टुनि जी ॿीहर छंछाण कई वञे ऐं उन्हनि जी तस्दीक कई वञे। उन खां सवाइ काबीना जो अॼु वफ़ाक़ी काबीना जो इजलास बि थियो आहे। उन इजलास में हिकिड़ो त एंटी टेररिज़म दहशतगर्दी रोकथाम लाइ नेशनल काउंटर टेररिज़म अथॉरिटी जो जेको एक्ट आहे उन जे बिल जी उसूली मंज़ूरी ॾिनी वई आहे। हाणे इहो बिल पार्लियामेंट में पेश थींदो ऐं इन तहत इहा जेका अथॉरिटी ठहंदी उहा वज़ीर आज़म पाकिस्तान जी सरबराही में ठहंदी। उन खां सवाइ सुप्रीम कोर्ट जा जेके इशूज़ आहिनि वफ़ाक़ी काबीना हिकिड़ो ॿियो बि अहम फ़ैसिलो कयो आहे जेको फ़ैसिलो इहो आहे त जेके चूंडुनि जे हवाले सां कानून आहिनि उनमें बि मुख़्तलिफ़ तब्दीलियुनि जा जेके आहिनि उहे फ़ैसिला कया विया आहिनि। क़ौमी असेंबलीअ ते जेको उम्मीदवार बीहे थो उन लाइ इन खां अॻु में जेका ख़र्चनि जी हद हुई उहा 15 लख रुपया हुई, जेका अॼु वधाए 50 लख रुपये ताईं करण जी मंज़ूरी ॾिनी आहे वफ़ाक़ी काबीना। उन सां गॾु सूबाई असेंबली जे उम्मीदवार लाइ जेका ख़र्च जी हद 10 लख रुपया हुई उहा वधाए 30 लख रुपया करण जी पिणु मंज़ूरी ॾिनी वई आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जे हवाले सां इहो बि आउं ॿुधाईंदो हलां त उन में हिकिड़ी समरी पेश कई वई हुई रेलवे वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां त पाकिस्तान रेलवे लाइ नयूं इंजनूं ख़रीद कयूं वञनि, पर उन ते मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी वज़ीरनि जे एहतिजाज खां पोइ उहा जेका समरी आहे उहा पिणु रद्द कई वई आहे। त इहे सभु इशूज़ शामिल हूंदा असांजे अॼोके हिन प्रोग्राम में। सभिनी खां पहिरीं असां पंहिंजे नाज़रीन ताईं कराची रजिस्ट्री में जेको कराची बदअमनी केस जे हवाले सां सुनवाई थिए पई सुप्रीम कोर्ट में, असां चाहींदासीं त उन जा कुझु तफ़सील पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचायूं ऐं इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते राब्तो कंदासीं सिंध बचायो कमेटी जे वकील जेको हिन केस में आहे मोहतरम मुजीब पीरज़ादो साहिब सां ऐं खां पुछंदासीं त अॼोकी जेका कार्रवाई आहे उनमें कहिड़ियूं अहम शयूं ऐं अहम फ़ैसिला सुप्रीम कोर्ट जा साम्हूं आया आहिनि। मुजीब पीरज़ादा साहिब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जेको कराची बदअमनी केस जे हवाले सां सुनवाई हली रही आहे, असां ॼाणणु चाहियूं था त हिन हवाले सां अॼु जेका सुनवाई थी उनमें इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां तकबंदियुनि जे हवाले सां हिकिड़ी रिपोर्ट पेश थी आहे। उन रिपोर्ट में छा आहे ऐं छा तव्हां सम्झो था त जेको सुप्रीम कोर्ट जो इहो डिसीजन आहे इन सां इन ते को सिंध हुकूमत अमल करणु बीहंदी इलेक्शन्स खां अॻु में मुमकिन आहिनि नए तकबंदियूं? असल में छा आहे त सुप्रीम कोर्ट जेके बि हिन महिल डायरेक्शन चयो उन खे या ऑब्ज़र्वेशन चयो उहे मैंडेटरी क़िस्म जा न आहिनि, माना ऑर्डर न आहे, हुकुमनामो न आहे ऐं हू हिकिड़ा सजेशन्स ॾियनि था पिया गवर्नमेंट खे। पोइ गवर्नमेंट उन में मूंखे बि नज़र अचे थो त हर जेको बि सुप्रीम कोर्ट कोशिशि करे थी अमन अमान क़ाइमु करण जे लाइ हुकूमत जेका आहे या उन्हनि जा जेके नुमाइंदा एडवोकेट जनरल आहे या डिप्टी अटॉर्नी जनरल्स आहिनि उहे को न को चकर ॾेई ऐं उनखे इम्प्लीमेंट थियणु कोन था ॾियनि पिया। अॼु बि काफ़ी जेके आहिनि मसइला उहे टेकअप थिया। रेंजर्स जो मसइलो टेकअप थियो त रेंजर्स जेके आहिनि उहे इन्वेस्टिगेशन नथा करनि पिया, त उन सिलसिले में कोर्ट जी डायरेक्शन हुई या हिकिड़े क़िस्म जी ऑब्ज़र्वेशन हुई त तव्हां रेंजर्स खे पुलिस जा अख़्तियार कयो
जी त सरकार में इहा जवाब पेश कयो त रेंजर्स खे इन्वेस्टिगेशन करण ई न ईंदी आहे ऐं अहिड़े क़िस्म सां पेरोल ते हिकिड़ा जेके आहिनि सुप्रीम कोर्ट ताईं जिन जी अपील टपील डिसमिस थियल आहे दहशतगर्द उहे जेके आहिनि पेरोल ते छॾिया विया त उन में बि हुकूमत लिस्ट खणी आई त असां जेको आहे इहो हकी छॾियान असांखे पावर आहे। सही तो जॾहिं उहो वरी कानून खे चीफ इहो जेको जमाली साहिबु हुनखे जज साहिबु चयो त भला कानून पढ़, जॾहिं कानून पढ़ियईं त उन में जेके लवाज़मात आहिनि उहे सरकार पूरा ई कोन कया हुया ऐं हिकिड़े ख़तरनाक क़िस्म जा क़ैदी जेके आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वियो हुयो, उन्हनि खे हिन जो कोई अतो पतो कोन हो। सही तंहिंखां पोइ जेको आहे सुप्रीम कोर्ट जी इहा डायरेक्शन हुई त तव्हां जेके हथियार आहिनि गैर कानूनी हथियार या जेके प्रोहिबिटेड बोर्ड जा हथियार आहिनि या बिना लेसन वारा या लेसन वारा उहे रिकवर कयो त उन में बि गवर्नमेंट हिकिड़ो ड्राफ्ट एक्ट जेको आहे माना जेको आहे हथियारनि जे हथु करण वारो एक्ट 2012 जी उहो हिकिड़ो ड्राफ्ट पेश कयो त असां ही ड्राफ्ट ठाहियो आहे ऐं जेको हुकूमत जॾहिं इन ड्राफ्ट खे अप्रूव कंदी तंहिंखां पोइ लेजिस्लेशन थींदी ऐं इहो जेको आहे एक्ट ठहंदो पोइ असां जेको आहे उन एक्ट जे तहत हथियारनि जी रिकवरी कंदासीं। सही अहिड़े क़िस्म सां मूंखे त इहो इम्प्रेशन जेको आहे उहो ई थियो त या त हुकूमत कोई बि हुकुम जेको आहे सुप्रीम कोर्ट जो उहो इम्प्लीमेंट ई नथा करणु चाहिनि या त मां सम्झां थो त हुनखे सम्झ ऐं कैपेसिटी चइबी आहे जंहिंखे त हुननि खे ॼाण ई कान्हे त इहे पंहिंजे अवाम जी जान माल जी कीअं हिफ़ाज़त कबी आहे ऐं उहो बि को हुकूमत जो फ़र्ज़ु हूंदो आहे त माण्हुनि जी हयातीअ सां जेके खेॾनि था उन्हनि खे पकड़नि या हिते जेके गैर कानूनी हथियार जेके जमा थी विया आहिनि जेको लखनि जे तादाद में चवनि था त आहिनि कराचीअ में न को उन में का सीरियसनेस आहे छाकाणि त हुननि जा जेके जॾहिं रिकॉर्ड ॾिठो हुयो त माना जेतिरा थाणा आहिनि कराचीअ में उन में जेको आहे हिकु हथियार हिकु थाणे ते जेकॾहिं तव्हां लॻायो त एतिरा हथियार हिकु थाणो जेको आहे उहो उन में हथु करे त माना तादाद जेको रिकवरी जो हुयो उन खां बि तमामु अध ते हुयो। त इन लिहाज़ खां जेको आहे सुप्रीम कोर्ट हाणे पंहिंजी तरफ़ां ॾाढी कोशिशि पई करे ऐं जेका अॻे वतन पार्टी वारे केस में जेको डिसीजन ॾिनो हुयो उन खे इम्प्लीमेंट करण जी पूरी कोशिशि करनि पिया पर हुकूमत में या कैपेसिटी कान्हे ईअं कमु करण जी या वरी जेके आहे उहो डेलिबरेटली नथा क़दम खणणु चाहिनि। सर इहो अॼु त केस अर्जेंट थी वियो आहे हाणे ॾिसजे त वरी ॿीहर कॾहिं तो केस लॻे पियो। अच्छा सर सिंध जे माण्हुनि जो इहो मौक़िफ़ रहियो आहे काफ़ी अर्से खां त रेंजर्स जेका मुक़ररु थियल आहे ख़ासि तौर ते कराची में उहो सिंध जे नाणे ते बार आहे ऐं रेंजर्स खे वापसि मोकिलियो वञे या विफ़ाक़ उनजो ख़र्च बर्दाश्त करे जॾहिं सिंध एतिरो वॾो माली बार बर्दाश्त करे थी त रेंजर्स जी जेका कारकर्दगी आहे सिंध में उहा ऐं प्लस सुप्रीम कोर्ट जेका अॼु ऑब्जर्वेशन ॾिनी आहे त उन्हनि खे जांच जा इख़्तियार बि ॾियो ऐं उन लाइ का स्टेशन बि क़ाइमु थिए जिते रेंजर्स उन्हनि जवाबदारनि खे रखी सघे उन्हनि खां इंटेरोगेशन करे सघे पोइ उन्हनि खे अदालतुनि में पेश करे सघे तव्हां सम्झो था त रेंजर्स खे एतिरा इख़्तियार ॾियणु उहे बहितर रहंदा? ॾिसो न जेको रेंजर्स जो मसइलो आहे रेंजर्स जा जेके कमांडर आहिनि उहे पाण ई चवनि था त असां वटि इहे FIR कटणो ऐं इन्वेस्टिगेशन करण जा जेका लियाकत माना का हुन में कैपेबिलिटी कान्हे का माना असांजा रेंजर्स सिर्फ़ु पकिड़े सघंदा माण्हुनि खे न उन्हनि जे मथां उहे जेको आहे इन्वेस्टिगेशन करे था सघनि न को हुननि वटि अहिड़ा माण्हू आहिनि जेके बयान लिखनि ऐं कोर्ट में वञी एविडेंस ॾियनि। इन सूरत में त हिकिड़ो ॾिसण जा प्रूफ्स थी विया न छड़ो चौराहनि ते बीठा हुजनि ऐं किथे गड़बड़ थिए माण्हू पकिड़े पुलिस जे हवाले कनि इहो कमु उन्हनि जो जेको आहे रेंजर्स जो जेको हिन महिल ताईं थिए थो इहो ई कमु आहे। उन में बि इहो ॾिठो वियो आहे त जेकॾहिं कंहिं महिल का वारदात थिए थी या कोई दहशतगर्द हमिलो थिए थो त रेंजर्स छड़ो परे बि ॾिसनि था तमाशो था ॾिसनि
सही। बाक़ी असल कार्रवाई जेका आहे उहा त पुलिस ई वरी बि करे थी, मरे बि पुलिस थी। सो इन लिहाज़ खां हिननि वटि जॾहिं माण्हू ई कोन्हनि इन्वेस्टिगेशन करण वारा, जी त पोइ बाक़ी इहे जेके आहिनि पुलिस जा पावर ॾियण सां बि कोई फ़ाइदो कोन थींदो। पाण पुलिस केस ख़राबु थींदो, अॻुवाट ई गिरफ़्तार माण्हुनि खे कंदा, जांच कोन कंदा कोर्ट में, पोइ इहो ई एविडेंस ईंदो साईं असां त 2 ॾींहं रेंजर्स जे हवाले हुआसीं, कि हथियार जेको असांखे कढ लॻायो अथऊं इहो पोइ कूड़ो लॻायो वियो आहे। सही। त उनमें केस बि कमज़ोर थी वेंदा। त असुल ॻाल्हि इहा आहे त ट्रेंड पुलिस ऑफिसर्स, पोइ हाणे रेंजर्स मां खणनि, पुलिस मां खणनि, ॿियनि डिपार्टमेंट खणनि, पर क़ाबिल पुलिस ऑफिसर जेको लिख पढ़ जो कमु आहे न, घणो त इन्वेस्टिगेशन में लिख पढ़ जो कमु आहे न, जी हाँ। लिख पढ़ जो कमु जिन खे अचे थो उहे जेकॾहिं डायरेक्टली इंडक्ट कनि, जंहिंखे सिंधी ज़बान ते अबूर हुजे, जंहिंखे उर्दू ज़बान ते अबूर हुजे, या अंग्रेज़ी ज़बान ते घटि में घटि हिकु ज़बान ते अबूर हुजे, जी अहिड़ा माण्हू जी भर्ती करनि ऐं उन्हनि खे जांच ऐं इन्वेस्टिगेशन जा पावर ॾियनि त उहो वधीक कारगर थींदो। बनस्बत इनखे त जेको इदारो पाण चवे थो असांखे अहिड़ा क़ाबिल माण्हू आहिनि ई जेके इन्वेस्टिगेशन करे सघनि, त मां सम्झां थो रेंजर्स जे मथां भार विझणु उहो माना खज़ाने ते बि भार हूंदो, जी। बाक़ी हालात सुधारण में उन जी काई मदद न मिली सघे। अच्छा सर, हिकिड़े पासे सुप्रीम कोर्ट जी जेका कराची रजिस्ट्री आहे उन में ऑब्जर्वेशन्स मुख़्तलिफ़ आयूं आहिनि, ॿियो कुझु हुकुम बि जारी थिया आहिनि, ख़ासि तौर ते ज़मीनुनि जा खाता मुंतक़िल करण बाबति, उन हवाले सां सर असांजे नाज़रीन खे तव्हां जे करे कुझु तफ़सील ॿुधाए सघो। उन में इहो आहे त सरकारी ज़मीना जेके आहिनि जी, उहे ज़मीना जेके आहिनि उहे मुठ भुगड़नि माना पैसनि जे माना तमामु घटि क़ीमत ते सरकारी ज़मीना नीलाम छा पंहिंजनि माना माण्हुनि खे ॾिनियूं आयूं आहिनि, मनपसंद माण्हुनि खे जी। सो उन जे सिलसिले में जेको सेक्रेटरी साहिबु आयो उन इहा ई ॻाल्हि कई त उन खां पुछियो वियो त बाबा ज़मीनूं तव्हां कीअं ॾींदा हो, जेको तव्हां हिन ते नीलाम कंदा हो, हाइस्ट बिडर जेको आहे उनखे ॾींदा हो, या को कानूनी तरीक़ो आहे, कहिड़े नमूने में तव्हां नीलाम कंदा हो? त हुनखे साईं असां नीलाम वग़ैरह त कोन कंदा आहियूं, असां वटि जेको माण्हू पाण ईंदो आहे चवंदो आहे त मां पैसा ॾियण लाइ ज़मीन जे लाइ तयारु आहियां, उन खे असां ज़मीन ॾेई छॾींदा आहियूं। इन ते कोर्ट जेको आहे थोरो पंहिंजी जेका आहे नाराज़गी ॾेखारी त इहो त को तरीक़ो ई कोन्हे, कानून जे मुताबिक़ जेको आहे तव्हांखे इहे सभु कुझु सरकारी ज़मीना ॾियणियूं आहिनि। ॿियो जेके 33 सालनि जी लीज़ ते या 30 सालनि जी लीज़ ज़मीना ॾिनियूं वयूं हुयूं उहा ऑटोमेटिकली हुननि 99 सालनि जी लीज़ ते करे छॾियूं आहिनि। अच्छा, उन ते बि कोर्ट नाराज़गी ॾेखारी त हुननि चयो त वधीक इन क़िस्म जो ट्रांसफर न थिए, ऐं सॼो रिकॉर्ड असां वटि पेश कयो त कहिड़ियूं सरकारी ज़मीना जेके आहिनि 30 सालनि वारियूं हुयूं ऐं ख़तमु थियण ते हुनखे 99 साल जे लाइ लीज़ कया विया। तो सर ये रिकॉर्ड वगैरह उन्हनि तलब ये तफ़सील कॾहिं खां मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ या उन खां अॻु जा तफ़सील घुराया आहिनि सुप्रीम कोर्ट? असल में आहे उहो ई हो था चवनि त रिकॉर्ड सड़ी वियो आहे सॼो। अच्छा, इलाही इन्हनि तालुकनि में, कुझु तालुकनि में कराची जी बोर्ड ऑफ रेवेन्यू जो जेको रिकॉर्ड हो न उन खे साड़ियो वियो आहे, असां वटि रिकॉर्ड कोन्हे, त उन जे लाइ बि डायरेक्शन आहे त रिकॉर्ड रिकंस्ट्रक्ट कयो वञे ऐं इहे जेके बि ज़मीनूं इन वाक़े खां पोइ जो जेको दहशतगर्दी थियो, बाहियूं लॻियूं, पोइ जेको आहे उहो रिकॉर्ड रिकंस्ट्रक्ट कयो वञे सही, ऐं पोइ उहो ॿुधायो वञे कोर्ट खे त कहिड़ियूं कहिड़ियूं ज़मीना जेके आहिनि इन खां पोइ ट्रांसफर थियूं आहिनि। अच्छा, इहो इंटेरियम हिकिड़ो ऑर्डर आहे, अॻिली डेट ते जॾहिं रिकॉर्ड वग़ैरह पेश कंदा त पोइ ई को फाइनल ऑर्डर थियण जी उमेद आहे। अच्छा सर, हीअ हाणे लीज़ ते ज़मीनूं ॾियण ते पाबंदी आहे सिर्फ़ु, बाक़ी खाता कंहिं ॿिए नाले ते मुंतक़िल कराइण वारो जेका ॻाल्हि आहे उहे उन ते पाबंदी कान्हे? उहे जेकॾहिं सिलेक्टेड उहे ज़मीनूं उन अचनि थियूं सरकारी ज़मीना जेके आहिनि। जी सर, सरकारी ज़मीननि जे लाइ, प्राइवेट माण्हुनि जी ज़मीननि जे बारे में न आहे, प्राइवेट माण्हुनि जा जेके थिया आहिनि उहो उन ते काई बंदिश कान्हे, सरकारी ज़मीना जेके मुठ भुगड़नि में ॾिनियूं वयूं आहिनि उन्हनि ते बंदिश आहे। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी टाइम ॾियण लाइ, असांजे नाज़रीन ताईं इहे तफ़सील उन्हनि जी रहनुमाई लाइ तव्हां असांखे ॿुधाया, तव्हांजी वॾी महिरबानी सर। हा, महिरबानी। नाज़रीन, मुजीब पीरज़ादे साहब जिन जो ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं, सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में जेको इहो सुनवाई हली रही उहा मुलतवी थी वई आहे, हाणे नई तारीख़ सुप्रीम कोर्ट पारां
कहिड़ी थी मुक़ररु कई वञे। इन दौरान जेके हुकुम मुख़्तलिफ़ सुप्रीम कोर्ट पारां जारी कया विया आहिनि, ख़ासि करे जेके सरकारी ज़मीनूं लीज़ ते ॾियण जा जेके तफ़सील तलब कया आहिनि, उहे तफ़सील सिंध हुकूमत, सिंध जो रेवेन्यू खातो ज़ाहिरा पेश कंदो सुप्रीम कोर्ट ॾाढो, ऐं उनखां पोइ इहे तफ़सील माण्हुनि जे साम्हूं बि ईंदा त सिंध हुकूमत हेसि ताईं कहिड़नि माण्हुनि खे सरकारी ज़मीनूं लीज़ ते ॾिनियूं आहिनि। असां कोशिशि कंदासूं त ब्रेक खां वापसि अची असां जेका वोटर लिस्टुनि ते सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद में जेका सुनवाई हली रही आहे, असां उन ते ॻाल्हायूं ऐं उन हवाले सां अॼु कहिड़ी पेशरफ़ थी आहे, कहिड़ा सुप्रीम कोर्ट जा हुकुम आहिनि, उहे असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाईंदासीं। अचूं था नंढड़ी साई खां पोइ। नाज़रीन, वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम में ॿीहर भलीकार मूंखे पंहिंजे साथी एंकर मोहसिन बबर जॉइन कयो आहे, जेके सुप्रीम कोर्ट में वोटर लिस्टुनि ते सुनवाई हुई उन जी रिपोर्टिंग लाइ सुप्रीम कोर्ट वियल हुआ। असांखे जॉइन कयो अथनि, असां चाहींदासूं त उन्हनि खां हाल अहवाल वठूं सुप्रीम कोर्ट में जेका अॼोकी सुनवाई थी आहे। मोहसिन, अॼु जेका सुनवाई थी उन में ज़ाहिर सभिनी जा वकील पेश थिया। इस ताईं जेके शयूं रिपोर्ट हुयूं उन में सभिनी खां अहम जेका शइ असां ॾिठी उहा हुई त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस इफ्तिखार मोहम्मद चौधरी जेको हिकिड़ी ऑब्जर्वेशन ॾिनी त कराची में घर घर वञी फ़ौज ऐं AFC जी निगरानी में इलेक्शन कमीशन जो अमलो वोटर लिस्टुनि जी तस्दीक करे, त इहो इहा ऑब्जर्वेशन चीफ जस्टिस कॾहिं ॾिनी, कहिड़ी ॻाल्हि ते ॾिनी, ऐं मुख़्तलिफ़ जेके धुरियुनि जा वकील हुआ जेके हुते पेश थिया उन्हनि जो मौक़िफ़ छा हो अॼोकी सुनवाई में? अॼोकी सुनवाई काफ़ी डिघे लिखो गए मंझंदि केस हलियो, पोइ वरी विच में थोरो वक़फ़ो अची वियो बाद में, पर तमामु इंट्रस्टिंग केस इन करे बि आहे जो जीअं ई जज साहब इहा ऑब्जर्वेशन ॾिनी त जेको पहिरीं हिनजो सबबु इहो छो आहे, फ़ौज वारी ऑब्जर्वेशन इहा छो आई, उनजो पोयां बैकग्राउंड इहो आहे त जेको सवाल उथारिया पिया विया पोयनि हेयरिंग्स में बि त जेको इलेक्शन कमीशन आहे उन्हनि तस्दीक वारो जेको अमल आहे उहो ठीकु न आहे कयो ऐं हिन ते इहो तक़रीबन साबित थी वियो हुते त हिननि तस्दीक वारो अमल जेको आहे उहो दुरुस्त न आहे कयो। जेको तस्दीक कंदड़ अमलो हो उहो अणधुरियो कोन हो, उहो अणधुरियो कोन हो, हुननि ग़लति बि कई आहिनि जंहिंमें हुननि एविडेंस बि ॾिना। अॼोकी हेयरिंग में हुननि उते सबूत बि पेश कया बाक़ाइदे त हिननि कोन कया। हिकिड़ो वकील राना शमीम जेको PMLN जो वकील आहे उहो पंहिंजा पाण सां गॾु पंहिंजा सबूत बि खणी आयो ऐं हामिद ख़ान जेको आहे उहो बि वकील खणी आयो, रशीद रिज़वी बि सबूत खणी आयो, जंहिंमें हिकिड़ो सबूत इहो 650 माण्हू हिकिड़े घर में दर्ज आहिनि वोटरुनि जा, इहे हिन जा बाक़ाइदा एविडेंस आयो। 120 वारनि जो घर आहे PEC सोसाइटी कराची में दारुल इस्लाम जगह जाइ आहे, उते हिकिड़ो 120 वारनि जो घर आहे, उते हिकिड़े घर में 650 माण्हू वोटर तौरु दर्ज आहिनि। इहो एविडेंस हो। राना शमीम जेको ख़ुदि PML जो वकील आहे हुनजो पंहिंजो वोट हुननि दाख़िल करे छॾियो आहे साहिवाल में पाकपतन में ऐं हुनजी फैमिली जो वोट पंहिंजो कराची में दर्ज आहे। त अहिड़ी क़िस्म जा डिफरेंस जॾहिं आया त वकीलनि चयो भई हाणे कीअं थींदो, कराची में अमन ख़राबु आहे, सूरत हाल ख़राबु आहे, नून जो वकील ॿिया जेके वकील रशीद रिज़वी हामिद ख़ान, त इहो जेकॾहिं वरी ॿीहर करिणो आहे त ख़राबी थींदी। उन ते पोइ जज साहिबु चयो त छो न इन सॼे प्रोसेस खे असां फ़ौज ऐं FC सां गॾु अमले सां गॾु हुनखे लॻायूं, हू घर घर वञनि ऐं उते वञी ॿीहर हिन जे मामले जी तस्दीकनि जेके तस्दीक थियण खां रहिजी विया आहिनि। छाकाणि त इलेक्शन कमीशन इहो चयो पिए त जिन घरनि में असां वियासीं असांखे हुते माण्हू मिलिया कोन, तंहिंजे करे असां हुननि खे मुस्तक़िल पते ते ॾेई छॾियोसीं। तंहिंजे करे हुननि चयो त हाणे फ़ौज सां गॾु वञो ऐं हुननि जायुनि ते वञो ऐं जेके मूंखे इहो लॻे थो, मूंखे फ़ैसिलो महफ़ूज़ थी वियो हाणे, मूंखे इहो लॻे थो त हाणे जेको फ़ैसिलो ईंदो शायदि उन ते रुगो हिकिड़ी जेका देरि लॻी हुन मामले में उहो हिकिड़ो मसइलो हो त छो न इन सॼे मामले खे सॼे पाकिस्तान में कजे। MQM जे वकील जो मौक़िफ़ हो त इन मामले खे सॼे पाकिस्तान में कयो। सही। त जज साहिब जेकी ॾाढी सुठी ऑब्जर्वेशन जी ॻाल्हि हुई, हुन चयो न असां जेको डेमोक्रेटिक प्रोसेस आहे इनखे असां कोन था छॾे सघूं, इहो पंहिंजे टाइम ते थिए ऐं जेतिरो तव्हां टाइम बचियल आहे इहो सॼो मामिलो उन में करियो, ईअं न थिए जो बाद में चओ त साईं इलेक्शन खे अॻिते करे छॾियो, ईअं कोन थिए। जेकॾहिं हुनजो इहो चीफ जस्टिस जो इहो चवणो त जेकॾहिं असां सॼे मुल्क में कराईंदासीं त 6 साल लॻी वेंदा। 6 साल लॻी वेंदा, बिल्कुलु इहो चवां पियो त हू चवंदा हिन मामले ते कंप्रोमाइज़ कोन थींदो। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि हुई त हिन मामले ते कंप्रोमाइज़ कोन थींदो। बाक़ी जेको टाइम बची वियो आहे, हामिद ख़ान जेको वकील हो तहरीक इंसाफ़ जो, उन चयो त तव्हां रुगो हिन कराची वारे मामले खे ठाहियो ऐं कराची वारे मामले तस्दीक करायो त ही महीने में प्रोसेस कंप्लीट थी वेंदो। पोइ जज साहिब जो इहा ऑब्जर्वेशन हुई, पोइ त कोयटा मां बि केस ईंदा, पोइ त ॿिनि इलाइक़नि मां बि ईंदा, त पोइ सभिनी खे असां कीअं ॾिसंदासीं, तंहिंजे करे हिकिड़े टाइम ते करायूं मामिलो। हिन ते काफ़ी मामिलो थियो, हाणे ॾिसूं फ़ैसिलो अदालत जो छा थो अचे। न सभु धुरियूं जेके आहिनि उहे मुतफ़िक़ हुयूं इन ॻाल्हि ते त कराची में घर घर वञी फ़ौज ऐं FC जी निगरानी में
वोटर लिस्टुनि जी सवाइ एमक्यूएम जे वकील जे हिन मामले जी कंहिं बि मुखालफ़त न कई। एमक्यूएम जे वकील इहो पिणु चयो पंहिंजे कमेंट्स में त जेकर तव्हां कराची में फ़ौज करायो था त असांजे मुल्क में फ़ौज खे मुक़ररु कयो था, जेका रद्द करे छॾी थी। पर हिकिड़ी ॻाल्हि अहम इन मामले में हुई, जीअं सॼो मामिलो थियो त जेको एमक्यूएम जो वकील हो उन अदालत खां हिकदमि ओचितो इजाज़त वरिती ऐं चई त मूंखे थोरो इजाज़त ॾियो त मां इंस्ट्रक्शन्स वठी अचां किथां ॿाहिरां। ज़ाहिर आहे पंहिंजो जंहिंजो वकील आहे एमक्यूएम जो हुन खां वठंदो। पोइ हू 15 मिंट लाइ इजाज़त वरिती हुन, जंहिंखे मामले खे 1.5 कलाक थी वियो, जंहिंजे करे देरि बि थी वई, वक़्फ़ो वॾो थी वियो। पोइ बाद में हुन आया, हुन पंहिंजो रिज़र्वेशन पेश कयूं, पर असां ॾिठो त मां ॾिठो त एमक्यूएम जे वकील उते बिल्कुलु हैंड्स ऑफ करे छॾिया जॾहिं ऑब्ज़र्वेशन सख़्तु थियूं ऐं ॿियनि धुरियुनि जे वकील जा मौक़िफ़ आया ऐं दलील आया। उन खां पोइ मामिलो थोरो अञा थियो। इलेक्शन कमीशन ॾाढो मुहतात हो हिन मामले में। ज़ाहिर आहे हाणे हुनखे त जेको ऑर्डर थींदो उहो आहे, हू चवनि था जेको असांखे ऑर्डर ॾिनो आहे हिन खे इंश्योर कयो। हाणे उमेद इहा कजे थी, छाकाणि कराची वोटर लिस्टनि जो मामिलो तमामु अहम आहे। हिन में जेको उते ॻाल्हि ॿोल थी, उन्हनि ॻाल्हि ॿोल जी अंग घर पेश कया पिया विया, हुन मां लॻे थो त जेके वोट मुस्तक़िल जेके पतन ते मुंतक़िल थी विया आहिनि CNIC जे हवाले सां, उहे कुझु चंद हज़ारनि में या वधि में वधि कुझु लखनि में आहिनि, कुझु लखनि में आहिनि। हाणे एग्ज़ैक्ट फिगर हू ॾींदा, हुन ते वर्कआउट कंदा। मूंखे लॻे थो त चंद लखनि में आहिनि ऐं उहे वोट बाक़ाइदा मुनज़म तरीक़े सां ॾिसी वइसी हिकिड़ो हिकिड़ो वोट उन्हनि ॿाहिरि कढिया आहिनि। हीअ असांजो वोटर कोन्हे असांजे इलाइक़े में, हिन कढी छॾियो, हीअ असांजो वोटर कोन्हे, हिन खे बि कढी छॾियो। इन तरीक़े सां उहे सभु वोट हाणे वापसि जॾहिं थी वेंदा, उहे नादरा करे छॾींदा हिकिड़े मिंट में, उहे जॾहिं वोट वापसि थींदा त मुंहिंजे ख़्याल में उहे पोइ उन वोटनि जी हुन ते इलेक्शन ते असरु थींदो उन्हनि तकनि में। हाणे ख़बर पवे कहिड़े कहिड़े तक में वोट वापसि थियनि था त सॼी ॻाल्हि वाज़िह थी वेंदी। न पर हिकिड़ी ॿी शइ जेका फौरी तौर ते जीअं ई फ़रोग़ नसीम अदालत खां 15 मिंट जो टाइम घुरियो त आउं सलाह मशवरो करे वठां क़यादत सां, उन खां पोइ तव्हां ॾिठो टीवी ते टिकर हलणु शुरू थिया त जेके बि टेलीफोन आहिनि 90 जा, रीदाबाद जा, उन्हनि जी ज़ोनल ऑफिसुनि जा, उहे सभु एमक्यूएम जी पधराई आई त उन्हनि कमु करणु छॾे ॾिनो आहे। माण्हू त उहे सभु फ़ोन बंदि थी विया आहिनि हुतो। ऐं पोइ वरी वापसि जॾहिं आयो एमक्यूएम जो वकील त हुन चयो त हाणे मूंखे सूमर ताईं मोहलत ॾिनी वञे। त इन मां छा थो तव्हांखे उते तव्हां हुयो मौजूदु, जॾहिं वक़्फ़े खां पोइ वापसि आयो फ़रोग़ नसीम, त हुन छा चयो त हुनजो राब्तो कोन थी सघियो, इन करे सूमर ताईं मोहलत ॾियो या छा हुयो? सूमर ताईं ॾिसो न, हिकिड़ो मामिलो इहो थियो त हुन वटि जॾहिं आर्गूमेंट तमामु ॾिसो, हाणे हिकिड़े पासे हिकिड़ो वकील, इलेक्शन कमीशन न्यूट्रल लोगो बीठो आहे हुते, ऐं बाक़ी जेके वकील आहिनि हाणे बराबरि वकील आहिनि, रशीद रिज़वी, हामिद ख़ान, राना शमीम, अॼु मुनीर पराचा बि ऐड थी वियो इलेक्शन कमीशन तरफ़ां। 4-5 वकील हिकिड़े पासे ऐं हिकिड़ो वकील आर्गूमेंट ॾिए पियो हिकिड़े पासे, त ज़ाहिर आहे हुनजो हिकिड़ो पंहिंजो। ऐं ॿी ॻाल्हि त जॾहिं हुते सबूत पेश कया हुया त उन में पोइ एमक्यूएम जे वकील वटि को मक़सदु दलील को जवाबु कोन हो, तंहिंजे करे हुन चयो मूंखे टाइम ॾियो मां पुछी अचां। हू जॾहिं वापसि आयो त ॾिसो हीउ मामिलो वॾो अहम आहे, तंहिंजे करे हिन खे मंडे ताईं हलायो। मुंहिंजे ख़्याल में उहो टाइम वठण जी कोशिशि करे पियो, ॿियो कुझु कोन हो। हाणे एॾो को ॾुखियो न आहे, मोबाइल बंदि कोन्हनि किथे बि, टेलीफोन खे 90 जा बंदि थी विया हुजनि, एॾो ॾुखियो आयो। असां ॾिठोसीं फ़रोग़ नसीम खे हू फ़ोन ते मुसलसल कंहिं सां राब्ते में हो, पोइ ख़बर न आहे पंहिंजे क़यादत सां। ज़ाहिर एमक्यूएम जो वकील आहे, हुनखां पुछा कंदो, हिन में को बुराई न आहे, वकील हुननि जो आहे, हुनजो पुछा कंदो। हाणे उनखां पोइ जेको आहे हुनजी बॉडी लैंग्वेज जेका आहे असांखे कंहिं हारायल माण्हू जीअं लॻी ऐं अची हुन पाण खे उते वेही रहियो, हुन चयो हाणे मामिलो। उन खां पोइ असां नज़र आयो, दलील थिया, एविडेंस पेश थिया, ॻाल्हि ॿोल थी, हाणे फ़ैसिलो महफ़ूज़ आहे। हाणे मुंहिंजो तासुरु आहे, मां फ़ैसिलो जेको बि ईंदो सुप्रीम कोर्ट इंडिपेंडेंट आहे, कराची ते तमामु घणो वरी फोकस हो। हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि थी आहे हुनमें, जज साहिब जो ख़्यालु हो त जॾहिं तव्हां हीउ मामिलो क्लियर करे वेंदो, जिन जा शनाख़ती कार्ड आहिनि ऐं के अहिड़ा शनाख़ती कार्ड बि आहिनि जिन जे ॿिन्हिनि ते एड्रेस कोन्हे, न मुस्तक़िल ते ऐं न आरज़ी ते, आरज़ी पते ते, न मुस्तक़िल पते ते, उनजो वोट उते कोन्हे, उते वोट कराची में आहे पर उन्हनि जो हुते कराची में एड्रेस ॿिन्ही ते कोन्हे। अच्छा, इहो हिकिड़ी ॻाल्हि थी हुते। हाणे हिन में केतिरी सदाकत आहे। ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु थी हुते त ॿाहिरां माण्हू अचनि पिया, हू कराची में अलाए छा छा कनि था, ऐं क्रिमिनल आहिनि काफ़ी। हीअ जेकर तव्हां वोटर लिस्टूं दुरुस्त कंदो त क्रिमिनल्स खे बि काफ़ी उते तव्हां उन्हनि खे कढी सघंदो, ख़बर पइजी वेंदी छा थिए पियो हुते। तंहिंजे करे इहे मामलनि खे, तंहिंजे करे असां चऊं था हिन केस जी वॾी अहमियत आहे। तंहिंजे करे पंहिंजी बि कोशिशि आहे त हिन केस में पाण वञूं पिया, सुप्रीम कोर्ट में ॾिसूं पिया ऐं पाण प्रोग्रामनि ते रेगुलर करियूं पिया। हिन केस जी अहमियत आहे, हिन सां वोट बैंक ते वॾो असरु पवंदो जेके बि धुरियूं आहिनि हुनजो। सही आहे, पर इन में हाणे ॾिसो न, हुननि सूमर ताईं मोहलत घुरी एमक्यूएम जे वकील, पर लॻे ईअं थो त सबूत जेके पेश कया ॿियनि सियासी पार्टियुनि जे वकीलनि, उहे एतिरा सगारा हुआ जो सुप्रीम कोर्ट इहा मोहलत न ॾिनी ऐं फ़ैसिलो महफ़ूज़ करे छॾियो। छाकाणि त ॾिसो अता
पोई हेरिंग जेका थी हुई उनमें बि एमक्यूएम जे वकील जे वक्त घुरण ते ही इहो सभु कुझु थियो हो। सही बिल्कुलु उते वक्त घुरियो वियो, वरी जॾहिं मामला आर्गुमेंट ख़तम थी विया त ॿुधणी जे दौरान अॼु वरी उन वक़्तु घुरियो त जे मूंखे वक़्तु ॾियो त मां पुछा करे अचां। वरी जॾहिं वापसि आयो त जॾहिं कुझु न बचियो त वरी चई मूंखे वक़्तु ॾियो त ज़ाहिर आहे अदालत हाणे डिलेइंग टैक्टिस हुआ। हाणे अदालत ज़ाहिर आहे कंहिं माण्हू खे एतिरो बार बार वक़्तु नथी ॾेई सघे, केरु बि धुर हुजे। ॿियो त टाइम बि इलेक्शन में एॾो कोन्हे बचियो, ज़ाहिर आहे जेकॾहिं फैसला करणा आहिनि जल्दी करणा आहिनि। वरी ॾाढो सुठो जेकॾहिं थींदो जेकॾहिं जेको ऑब्जर्वेशन जे तहत ऑब्जर्वेशन फ़ैसिलो न हूंदो, जेकॾहिं ऑब्जर्वेशन तहत फ़ौज ऐं एफसी खे इलेक्शन कमीशन सां गॾु गॾायो वञे थो अमले सां, ऐं वञनि था घर घर तस्दीक थियण, त हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो वॾो मेजर नंबर जेको आहे उनजो फ़र्क़ु ईंदो ऐं उन ते ॻाल्हि। चलो टाइम थियो हिकिड़ी साई जो नाज़रीन, असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी रहंदो। असां कोशिशि कंदासीं त एमक्यूएम जो जेको वकील आहे हिन केस में फ़रोग़ नसीम हुन सां बि असां ॻाल्हि ॿोल जी कोशिशि कयूं। अचो था नंढी साई खां पोइ। नाज़रीन, असां ॻाल्हि पे कई सुप्रीम कोर्ट में वोटर लिस्टुनि जे हवाले सां जेको सुनवाई थी आहे ऐं सुप्रीम कोर्ट पंहिंजो फ़ैसिलो महफ़ूज़ कयो। असां कोशिशि कई त एमक्यूएम जे वकील फ़रोग़ नसीम सां असांजी डायरेक्ट का ॻाल्हि ॿोल थी सघे, पर एमक्यूएम जो वकील जेको आहे सो मीडिया सां डायरेक्ट इन क़िस्म जी ॻाल्हि ॿोल करण खां लवाए रहियो आहे। उनखां सवाइ जेके हिन केस में ॿियनि धुरियुनि जा वकील हुआ उन्हनि सां बि असां कोशिशि करे रहिया आहियूं त असांजो राब्तो थिए ऐं उन्हनि जो मौक़िफ़ असां पंहिंजे नाज़रीन ताईं पहुचाए सघूं। ऐं हिन वक़्तु असां एमक्यूएम जे वकील फ़रोग़ नसीम पारां जेको हिन सुनवाई खां पोइ पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो वियो आहे उहो पंहिंजे नाज़रीन ताईं असां पहुचायूं था। इतराज़ इसलिए है कि ये कोई पॉलिटिकल केस नहीं है, और ये इस्तदा मेरी रही है कोर्ट में कि वी हैव टू गो बाय व्हाट द बुक सेज, जो कॉन्स्टिट्यूशन में लिखा है, जो कानून में लिखा है। और क़ानून और कॉन्स्टिट्यूशन में जो मेरी समझ में आई वो बात ये है कि ये इंडिविजुअल का राइट है, ये किसी पॉलिटिकल पार्टी का राइट नहीं है। इस पे 1985 से लेकर आज तक इंडियन सुप्रीम कोर्ट के मुतअद्दिद फ़ैसले हैं और उसमें यही बात की गई है कि अगर कोई भी इलेक्टोरल रोल में प्रॉब्लम है तो वो इलेक्टोरल रोल में वो इंडिविजुअल आके बताएगा। ये तो प्रिजम्पशन है कि वो हमें वोट डालेगा या किसी को वोट डालेगा, तो ये उसका इंडिविजुअल राइट है, वो आगे आएगा। उसके बाद इलेक्टोरल रोल्स एक्ट है 1974 का, उसके अंदर पूरा एक प्रोसेस दिया हुआ है। पहले एक प्रिलिमिनरी लिस्ट आती है, प्रिलिमिनरी लिस्ट के बाद ऑब्जेक्शंस आते हैं, ऑब्जेक्शंस के बाद फाइनल लिस्ट आती है, उसके बाद मज़ीद ऑब्जेक्शंस आ सकते हैं ता वक्त कि इलेक्शन अनाउंस ना हो। उसके बाद जो भी ऑर्डर पास होता है वो अपीलेबल है, रिवाइजिंग अथॉरिटी का भी अपीलेबल है और इलेक्शन कमीशन फिर इस पर फैसले करता है कि क्या कोई आदमी जो है वो एक जगह रजिस्टर होगा या दूसरी जगह रजिस्टर होगा। एक वक्त था कि CNIC की या नेशनल ID कार्ड की इतनी वैल्यू नहीं थी, लेकिन अब कानून में भी अमेंडमेंट हुआ है और CNIC के हिसाब से इसका फ़ैसला करना है। अब जहाँ तक कि डोर टू डोर जाने की बात है तो वो डोर टू डोर इलेक्शन कमीशन वाले कहते हैं हम 80% जगह जा चुके हैं। तो ये तमाम चीज़ें ऐसी हैं कि मुझे नहीं समझ में आता है कि अगर देखें कोई जस्टिफाइबल रीज़न हो, कोई ऐसा मटेरियल हो किसी के पास, कोई इंडिविजुअल 68 लाख में से कोई इंडिविजुअल 1, 2, 4 कंप्लेंट कोई कर दे तो पूरा का पूरा इलेक्टोरल रोल इनवैलिड नहीं होता। और अगर कोई कराची के लिए प्रॉब्लम है तो पूरे पाकिस्तान में प्रॉब्लम है। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बलूचिस्तान की, साउथ पंजाब की, KPK की, सबके आपके सामने है। तो अगर कोई रिवीजन करना है तो पूरे पाकिस्तान के लिए करना है, सिर्फ कराची को सिंगल आउट नहीं करना। चीफ जस्टिस साहब की भी ऑब्जर्वेशंस थी, जैसे आपने यही कहा कि इस तरह तो हर आदमी ऑब्जेक्शन करने लगेगा और मेरा ग्राउंड यही है। तो ये तो मुझे नहीं पता कि फ़ैसला क्या आएगा, लेकिन जो भी फ़ैसला आएगा हमारी पार्टी जो है वो कानून और आइन की अलमबरदार है और कानून और आइन के हिसाब से ही सारी बहस आज मैंने की और उसमें यही कोर्ट से गुजारिश की कि जो भी कानून और आइन में है उसके हिसाब से हम चल रहे हैं, चलने को तैयार हैं और आइंदा भी चलेंगे। देखें, फ़ायदे और नुकसान की तो बात नहीं है, इट्स अ मैटर ऑफ प्रिंसिपल। मिसाल के तौर पे कि एक चीज़ जो है उसका कानून में प्रोसीजर है, तो इलेक्शन बहुत मामला जो है वो तो हो गया, ये बहुत 2011 नहीं है। इलेक्शन कमीशन ने जो स्टेटमेंट दिया है आके वो ये कहा है कि 31 जुलाई 2012 को
हमने एनुअल रिवीजन कर दिया है, क्योंकि मैंने कोर्ट के एक क्वेश्चन पे मैंने ये कंसीड किया कि आर्टिकल 219 में ये लिखा है कि एनुअल रिवीजन होना चाहिए, और अगर 2012 में एनुअल रिवीजन नहीं हुआ तो आप कर दीजिए। तो उस पर इलेक्शन कमीशन से अदालत ने पूछा और इलेक्शन कमीशन ने आके ये बताया कि 31 जुलाई 2012 को एनुअल रिवीजन हुआ है। तो अब जो नेक्स्ट एनुअल रिवीजन ड्यू है वो जुलाई 2013 में है, और उसके 2012 से नहीं होगा? नहीं, तो प्रोसेस स्टार्ट होगा, उसमें मंथली नहीं लिखा, एनुअली लिखा हुआ है। कमीशन का मैंने तो लिख कर दिया ये इतलात? ऐसी बात नहीं करें। जहाँ तक कि जब ये प्रोसीडिंग स्टार्ट हुई तो मैंने अदालत से पहली इस्तदा ये की तमाम की तमाम पिटिशन जो है वो जस्टिस रिटायर्ड फ़खरुद्दीन जी इब्राहिम साहब को दे दी जाएँ, वही इसका फ़ैसला करें, क्योंकि वो एक नहायत ईमानदार आदमी है, सबका कॉन्फिडेंस उन पे है। लेकिन फिर अदालत ने इसको खुद ही अब डिसाइड किया है, जजमेंट रिज़र्व किया है, देखते हैं क्या होता है। के जरिए हाँ, अगर तो ये कानून के हिसाब से है तो ज़रूर करेगी, और अगर कानून और आइन के हिसाब से नहीं है तो अपना प्रोटेस्ट ज़रूर लॉन्च। नादिन MQM जे वकील फ़रोग़ नसीम जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। मौसूद हाणे ख़ासि करे जेका अहम शइ हिन में असांखे नज़र अचे थी, जॾहिं खां सवाल कयो वियो त हीअ तस्दीक करण वारो जेको हुकुम ॾिनो सुप्रीम कोर्ट फ़ौज ऐं रेंजर्स वसीले, त छा MQM सहकार कंदी, त उन ते हुनजो जेको जवाबु हो, जो वो जवाब वरो इंटरेस्टिंग है। ॾिसो, कानून में आइन में वाज़े तौर ते लिखियलु आहे त इलेक्शन कमीशन जेको बि पंहिंजा प्रोसेस कंदी इलेक्शन कराइण जे लाइ, उन में इंतज़ाम जेको आहे उहो सिंध हुकूमत खां हुकूमतनि खां वठी सघे थी, ऐं उहे हुकूमतूं पाबंद आहिनि त इलेक्शन कमीशन खे उहा सपोर्ट फराहम कनि। बिल्कुलु फ़ौज ऐं FC ज़ाहिर हुकूमत जा इदारा आहिनि, ऐं जेकॾहिं इलेक्शन कमीशन चवे थी ऐं सुप्रीम कोर्ट जो हुकुम अचे थो त असांखे ही फलाणो कमु करिणो आहे जंहिंमें तस्दीक करणी आहे वोटरनि जी, हुनमें असांखे फ़ौज जी ज़रूरत आहे, उहो चवंदासीं खणी वञो, तव्हां वठी वञो ऐं हिननि खे कराए वठो। हिन में हाणे MQM जो जेको मौक़िफ़ फ़रोग़ नसीम जो आयो आहे त जेकॾहिं कानून मौजिबु हूंदो त ठीकु आहे, न त चैलेंज कंदासीं। त हिन में हिकिड़ी ॻाल्हि आता अहम आहे त हू हिन फ़ैसिले खे लॻे थो, जेको बि ईंदो लॻे थो जेकॾहिं हुनजे हक़ में न आयो त हू चैलेंज कंदा हिनखे, ऐं हुननि जे मूजिबि हिननि जेको फ़रोग़ नसीम हिकिड़ो ॿियो मौक़िफ़ तयारु कयो, वो चए थो इहो कमु सॼो इलेक्शन कमीशन जो आहे, कोर्ट जो मामिलो कोन हो, इलेक्शन कमीशन पाण करे वठे हा। अॼु हुन चयो अथई त चीफ इलेक्शन कमिश्नर खे रेफर करे छॾियो, उहो फ़ैसिलो करे, तंहिंजे करे इहो मामिलो कोर्ट जी हुन मां कढी हुनजो मौक़िफ़ जेको आहे हीअ कोशिशि कई पई वञे चीफ इलेक्शन कमिश्नर विझण जी, ऐं पोइ हुननि कोशिशि कई त फ़खरुद्दीन इब्राहिम हिकिड़ो इंडिपेंडेंट माण्हू आहे, असां सभिनी खे एतबार आहे त ओॾां हलिया वञूं। तंहिंजे करे तव्हां अंदाज़ो लॻायो त हीउ कोर्ट जो फ़ैसिलो सभिनी खे लॻे पियो त कहिड़ो अचे पियो। पर जो न हिकिड़ी जॻह ॻाल्हि, हिकिड़ी हुन दलील हिकिड़ो ॾिनो आहे त 80% माण्हुनि जी वेरिफिकेशन थी चुकी आहे बकौल इलेक्शन कमीशन, पर जेके ॿियूं धुरियूं हुयूं उन्हनि जो वाज़े तौर ते मौक़िफ़ आहे त रुॻो 13% माण्हुनि जी वेरिफिकेशन थी आहे। इहा का स्टडी कराई वई आहे, को हिकिड़ी रिसर्च थी आहे, उनजे बुनियाद ते उहे चवनि था सॼे पाकिस्तान में इलेक्शन कमीशन 100% जी न, पर रुॻो 13% माण्हुनि जी तस्दीक थी आहे, बाक़ी 87% माण्हुनि जी तस्दीक कोन थी सघी आहे। जेकॾहिं पाण इहो ई फिगर वठूं कराची में, त कराची में 87% माण्हुनि जी तस्दीक कोन थी आहे, जेको नज़र अचे थो, जेको लॻे बि थो ईअं आहे, त पोइ ज़ाहिर सॼो प्रोसेस ॿीहर थींदो, सॼो मामलो ॿीहर। ॿी ॻाल्हि हिकिड़ी त उन्हनि जो मौक़िफ़ आहे त कराची जो मसइलो जेको आहे सिर्फ़ु न आहे, सॼे मुल्क जो मसइलो आहे। बलूचिस्तान में अमन अमान जी सूरत हाल ख़राबु आहे, पोइ हुते बि फ़ौज मोकिलियो। पर MQM जी ॻाल्हि हिन मां त बिल्कुलु ठीकु थी लॻे न, त तव्हां जो चओ था जेको सर्वे थियो आहे उन में आहे त सॼे मुल्क में 13% वोटर जी तस्दीक थी आहे, त पोइ त MQM ठीकु आहे, पर हुन सॼे मुल्क में न, पर हीअ ॾिसो न, हीअ जेका इलेक्शन कमीशन जो मौक़िफ़ खे बाए कनि था, हीअ चवनि था न तस्दीक थी चुकी आहे त ॿीहर जी ज़रूरत न आहे, 80% थी चुकी आहे, तंहिंजे करे वधीक जी ज़रूरत न आहे। जेकॾहिं कयो था त सॼे मुल्क में, जेकॾहिं कयो था त सॼे मुल्क में कयो, हुननि जो हिकिड़ो आर्गूमेंट आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॾिसो न, पर मसइलो इहो आहे जेके ॿियूं धुरियूं हुयूं उन्हनि साबित करण जी कोशिशि कई दलील ज़रिए त साईं इहो ग़लति आहे, इहो थियो ई कोन्हे सर्वे, जंहिंमें कुझु वकीलनि पाण चयो साईं असांजे पाण ई घर कोन आयो आहे, हिननि पंहिंजे तौर ते कयो आहे, तंहिंजे करे सर्वे थियो ई कोन्हे। पोइ जेको हिकिड़ो जज आहे हिन पैनल में, उन वाज़े तौर ते उन चयो, इलेक्शन कमीशन खे पुछियो, चयो तव्हांखे एतिरा पैसा मिलिया हुआ, असां तव्हांखे चयोसीं तव्हां फ़ौज में वठी वञो, तव्हां छो न वठी विया, ऐं तव्हांखे असां चयोसीं त तव्हां, ऐं ॿी ॻाल्हि तव्हां छो कोन कई आहे, जॾहिं तव्हांखे पैसा मिलिया तंहिंजो मक़सदु तव्हां पंहिंजो कमु पूरो कोन कयो आहे, त उन्हनि इलेक्शन कमीशन खे छंड पटी त तव्हां इहो कमु पूरो छो कोन कयो आहे। हिकिड़ी ॿी जॻह MQM वारी ॻाल्हि थी आहे, हिकिड़ो आइडिया आहे, हू चवंदासीं हर साल जेकॾहिं वोटर फ़हिरिस्तनि ते नज़रसानी थिए,
हुन जेके माण्हू मरी विया आहिनि हुनजा वोट निकिरी वञनि, डुप्लीकेट निकिरी वञनि, जिन वटि CNIC कोन्हे उहो बि निकिरी वञनि, वरी नवां वोट बि शामिल थी वञनि। त हीअ चवनि था त जुलाई 2012 में इलेक्शन कमीशन पंहिंजो फ़हिरिस्तूं पूरियूं करे छॾियूं रिव्यू करे। सही। हाणे जेको ॿियो प्रोसेस थींदो, इहा MQM जो दलील आहे, हाणे जेको ॿियो प्रोसेस थींदो जुलाई 2013 में थींदो, तंहिंजे करे फ़िलहाल छॾे ॾियो, हुननि जो हिकिड़ो मौक़िफ़ अचे पियो। पर हाणे ज़ाहिर आहे हिन में वोटर फ़हिरिस्त में मसइलो आहे, हुननि जो जेको मौक़िफ़ आहे ॿी धुरनि जो, बाक़ी जेके सियासी पार्टियूं हुयूं उन्हनि जो कानूनी मामिलो आहे, हू चवंदा जेसिताईं इलेक्शन अनाउंस नथो थिए इहो प्रोसेस बि हलंदो आहे, हिन ते ऑब्जर्वेशन पियो ईंदियूं आहिनि, आख़िर ताईं पियो ईंदो आहे, जेसिताईं को निकिरंदो आहे, को पवंदो आहे, को हितां खां वठी इलेक्शन कमीशन ऐलान बि करे चुकी आहे, कई दफ़ा ऐलान करे चुके ऐं कानून में आहे, लॉ में आहे, आइन में आहे, इहे सभु शयूं हिते मौजूदु आहिनि। तंहिंजे करे हिते मामिलो मूंखे काफ़ी MQM जो दलील आहे कमज़ोर थींदो नज़र अचे पियो ऐं उमेदु आहे त चीफ जस्टिस जो फ़ैसिलो जेको अचे कोर्ट जो हुन ते वरी पाबंदी थिए, इलेक्शन कमीशन हुन ते अमल कराए। हाणे वधीक वॾो चैलेंज वरी इलेक्शन कमीशन हिनखे कीअं कराईंदी, फ़ौज वेंदी हुते, जेकॾहिं फ़ौज खे कराइनि था ऐं चवनि था, पोइ त मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो मुंहिंजो जेको अॼु मूं 2-3 ऑब्ज़र्वेशन ॿुधियूं आहिनि, 2-3 हेयरिंग में वियो आहियां, हुन मां ईअं लॻे थो त रुॻो सिर्फ़ु कराची जे मामले खे कोन ॾिसंदा, हीअ चवंदा त जिथां जिथां शिकायतूं तव्हांखे वधीक अचनि तव्हां हुते वरी प्रोसेस खे न। पर हाणे ॾिसो न तव्हां, हाणे हुन सुप्रीम कोर्ट हिकिड़ो डिसीजन ॾिए थी त उहो डिसीजन जेकॾहिं ॿीहर इन साॻे इलेक्शन कमीशन पारां जेको सूबाई हुकूमत जी मदद सां को उस्ताद हूंदा, के क्लर्क हूंदा, के ॿिया, उनजे थ्रू ॿीहर तस्दीक थिए थी त पोइ त इहा सॼी मुंहं में बेकार थी वेंदी न। फौज इन्वॉल्व न थींदी त पोइ इहो जेकॾहिं कराइणी आहे त फौज जी निगरानी में कराइणु खपे, न त पहिरीं त थी चुकी आहे, जेका थी चुकी आहे आंधी मंडी उहा थी चुकी आहे, पर हाणे जेकॾहिं फौज ऐं FC गॾु न वेंदी तेसि ताईं त बेकार आहे, बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि आहे, त पोइ त इहो प्रोसेस थी चुको आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेका मूंखे त खिल पे आई त सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरां बीठो MQM जो वकील जेको ॻाल्हि पहिरीं बि मूं तव्हां कई त आइन ऐं कानून मूजिबि हूंदी त असां सहकार कंदासीं, त छा सुप्रीम कोर्ट जेका वेठी आहे चीफ जस्टिस जी सरबराही में बेंच हू सभु आइनी ऐं कानूनी पासा ॾिसण खां सवाइ को फ़ैसिलो ॾींदी? सुप्रीम कोर्ट को गैर कानूनी फ़ैसिलो आइन जे ख़िलाफ़ त को फ़ैसिलो कोन ॾींदी। आइन जे मां जीअं पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करे चुको आहियां त आइन में मौजूदु आहे, मूंखे आर्टिकल कोट करे सघां थो मां, बिल्कुलु, त इलेक्शन कमीशन पंहिंजे कम जी मुकमल करण लाइ, उनजी तकमील लाइ, उनजे पूराए लाइ फौज जी ऐं ॿियनि इदारनि जी ख़िदमतूं हासिल करे मुल्क जे हर इदारे खां करे सघे थी, ऐं ॿिया इदारा पाबंद आहिनि उन्हनि कंदा। अता हिन में सवाल अहम सॼे मामले में ॾिसो, अला करे फ़ैसिलो उहो ई अचे जेको थिए पियो, जेको सुप्रीम कोर्ट करे थी, जेका ऑब्ज़र्वेशन में असांखे लॻो आहे त इहे ॿीहर तशरीफ़ थींदी ऐं फौज वेंदी ऐं ईंदी ऐं ॿीहर इहो सॼो मामिलो वेरीफाई थींदो, सॼो थींदो। हाणे हिते सिंध हुकूमत जो ऐं रोल जेको आहे फेडरल गवर्नमेंट जो उहो ॾिसणो पवंदो, छाकाणि सिंध हुकूमत त असां ॾिठो आहे उहो MQM जी मर्ज़ी खां सवाइ का ॻाल्हि करण लाइ तयारु कोन्हनि। हिकिड़ी MQM जी ॻाल्हि ॾाढी सुठी आहे जेका करणु घुरिजे, जेको सुठी आहे, हू चवंदा ही मसइलो पॉलिटिकल पार्टीज़ जो न आहे, जेको आहे हालांकि थिए ॿियो कुझु पियो पोयां, पर हिकिड़ो प्रिंसिपल, हिकिड़ो उसूली फ़ैसिलो आहे, बाबा मुंहिंजो हिकिड़ो वोट जो हक़ आहे, मां कंहिंखे बि ॾियां थो XYZ खे, पर मुंहिंजो वोट मुंहिंजी मर्ज़ी खां सवाइ तव्हां कीअं ॿिए पासे मोकिले सघो था, ऐं जॾहिं तव्हां वेरीफाई करण ई मूंखे कोन आया आहियो ऐं मुंहिंजो मर्ज़ी खां सवाइ तव्हां वोट ॿिए पासे मुंहिंजो दाख़िल करे छॾियो आहे, त उहो हुनखे ठीकु करणु हिकिड़ी आम जी ॻाल्हि आहे, हीउ सियासी मामिलो न आहे। तंहिंजे करे हाणे हुनखे कवर त ॾियनि पिया त हीउ पॉलिटिकल मसइलो न आहे, पर पॉलिटिकल मसइलो ठाहे वेठा हुआ, पीपल्स पार्टी जी हुकूमत हिनखे पॉलिटिकल मसइलो कराची जे मामले खे ठाहे वेठी आहे। इंतिज़ामी फ़ैसिला थियनि, कानून ऐं आइन मूजिबि थियनि, त मुंहिंजे ख़्याल में कंहिंखे बि तकलीफ़ न थियणु घुरिजे, पर हिन में ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी थोरो ऐं बैक सीट ते वेठी आहे, त साईं हाणे हुननि जो हुकुम अचे जीअं हू चवनि असांखे, जीअं असां ॾिठो आहे हर फ़ैसिले में इंतज़ारु कंदा आहिनि हुतां हुनजो इतादनि जो को फ़ैसिलो अचे, असांखे जवाबु चए त पोइ न। पर हिते जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जो को डिसीजन अची थो वञे त पोइ मुंहिंजे ख़्याल में पोइ त फेडरल गवर्नमेंट वटि या प्रोविंशियल गवर्नमेंट वटि को रस्तो कोन हूंदो त उहो उन फ़ैसिले खां ॿाहिरि केॾां वञे, ज़ाहिर आहे इम्प्लीमेंट करिणो पवंदो। पर तकबंदियुनि वारो फ़ैसिलो बि पहिरीं आयो हो, ॾिसो हाणे उहो डिसीजन कोन्हे न, हिकिड़ियूं सिफ़ारिशूं आहिनि, हिकिड़ियूं ऑब्ज़र्वेशन्स आहिनि। अॼु पहिरीं हिसे में तव्हां न हुयो, सुप्रीम कोर्ट हुयो, त मुंहिंजी पीरज़ादे साहिब सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हिन इशू ते, त हुनजो हुयो त के कतई फ़ैसिला कोन्हे सुप्रीम कोर्ट जा, सुप्रीम कोर्ट का ऑब्ज़र्वेशन ॾिए थी, किथे का सिफ़ारिश करे थी, उहे बाइंडिंग कोन्हे, सुप्रीम कोर्ट चवे थी त ईअं थियणु खपे, पर जेकॾहिं उहो हुकुम जे सूरत में हुजे त पोइ त। पर ॾिसो न, हिकिड़ो अहम इदारो आहे मुल्क जो, उहो सुप्रीम कोर्ट आहे। बिल्कुलु, सुप्रीम कोर्ट जी बेंच में हिकिड़ी ऑब्ज़र्वेशन अचे थी ऐं चवंदा ईअं थियणु घुरिजे, हाणे उनखे हू फ़ैसिले में जॾहिं लिखत में फ़ैसिलो ईंदो, ॾिसो हुनजी वर्डिंग छा आहे, असल हुते ख़बर पवंदी, हुन में आहे भाउ तव्हांखे करिणो आहे, ही गाइडलाइन त आहे न, जीअं पाण खे सदर जे ॿिनि उहिदनि वारे केस में लाहौर हाई कोर्ट वारो जेको फ़ैसिलो आहे उहो बि हुकुम कोन्हे, चवंदा सिफ़ारिश हुई, उन वक़्तु हुन बेंच
उम्मीद ॾेखारी त सदर ॿ उहिदा न रखंदो, एवान सदर खे इन लाइ यूज़ न कंदो, पर जेकर पोइ उनखे बुनियाद बणाए विया हलिया, हाणे बाक़ाइदे केस पियो हले। मां चवां पियो त उम्मीद न, उम्मीद अदालत लिखे थी पॉज़िटिव कंदो, ईअं त कोन चयो यार न कयो तव्हां, बिल्कुलु अदालत चयो त उम्मीद कयूं था त ईअं कंदो। हिन जो मक़सदु आहे तव्हां ते इख़लाक़ी ऐं सियासी हिकिड़ी बाइंडिंग आहे, तव्हां हिनखे पर हुकुम न आहे। चयो आहे, ॾिसो हुकुम ऐं उम्मीद त हुकुम ते वरी ॻाल्हि हूंदी आहे, हुकुम ते पर हिते लॻे थो त वोटर लिस्टुनि वारे पर जेकॾहिं issue ते हुकुम ईंदो। मिसाल आहे हिकिड़ो, तव्हां हिकिड़ो चीफ जस्टिस जो फ़ैसिलो अचे थो या कहिड़ी बि कोर्ट जो अचे थो, असांखे उम्मीद आहे तव्हां ईअं कंदो, को माण्हू दरख़्वास्त खणी हलियो वञे ऐं हुते चवे त साईं तव्हां चयो हिननि कोन कयो अञा ताईं, त ॿुधाए हुकुम ते घुराए चवंदो असां तव्हांखे चयोसीं, असां उम्मीद ॾेखारीसीं तव्हां छा कयो आहे, जीअं थिए पियो हाणे हाईकोर्ट वारो, जीअं हाईकोर्ट वारो माण्हू थिए पियो। बिल्कुलु, पर हाणे टाइम प्रोग्राम जो ख़तम पियो थिए मक़सद, ऐं हीउ इशू त एॾो वॾो आहे जो हिन ते ज़ाहिर आहे वरी जॾहिं सुप्रीम कोर्ट में हीउ फ़ैसिलो उम्मीद आहे कि 2 ॾींहंनि में अची वेंदो जेको महफ़ूज़ थियो आहे, पाण चाहींदासूं त उन ते वरी पंहिंजो प्रोग्राम हिकिड़ो अलॻि करूं, ऐं हुन में हीअ सभु दुरियूं जेके बि हिन में धुर बणियलु हुयूं, जिन इहे दरख़्वास्तूं दाख़िल कयूं या हिन जे ख़िलाफ़ु जेके MQM या ॿियूं दुरियूं अची बीठियूं, उन्हनि सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदा। हिकिड़ी ॻाल्हि आहे, मैं कलो की पोइ हेरिंग में अॼोकी हेरिंग में असांखे पीपल्स पार्टी जो को माण्हू हुते नज़र न आयो, तव्हां अंदाज़ो लॻायो त कीअं बीबी जी, हाणे तव्हां अंदाज़ो न बीबी जी पटिशन हुई, बीबी जी मोहतरमा जी पटिशन हुई, पर पीपल्स पार्टी असांखे हुते संजीदगी सां नज़र न आई। इहो ॻाल्हि मुंहिंजे ख़्याल में नोट करण जहिड़ी आहे। संजीदगी छा, यानी कि उन्हनि जी नुमाइंदगी कोन्हे न, नुमाइंदगी कोन्हे। हाणे जो मक़सदु आहे त हू पाण ई पोइ छाजे करे, इहो सभिनी खे वाज़े आहे त छो ईअं कनि। बिल्कुलु, चलो टाइम ख़तमु थियो प्रोग्राम जो। नाज़रीन, तव्हां असांजो अॼोको हीउ प्रोग्राम ॾिठो, ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां असां चाहींदासूं त फेसबुक ते जेको असांजो पेज आहे राजस्थानी टाइम जो, उन ते तव्हां पंहिंजूं जेके तजवीज़ूं आहिनि, राया आहिनि, कुझु मशवरा आहिनि, ऐं जेकर को तव्हांजे ज़हन में को अहम सुवाल आहे, जेको सुवाल तव्हां उथारणु चाहियो था, या उन सां गॾोगॾु तव्हां सम्झो था त हीउ इशू आहे जंहिं ते असांखे हीउ प्रोग्राम करणु खपे, त उन हवाले सां असांखे तव्हां तजवीज़ूं बि ॾेई सघो था, पंहिंजा मशवरा बि असांखे ॾेई सघो था। ईंदड़ प्रोग्राम ताईं असां राजड़ ऐं मोहसिन बबर खे ॾींदो इजाज़त। अल्लाह वाही।